सभिनी साधननि जो सुफल इहो ई आहे कि असांजो भॻवान सां प्रेम थिए। कोई जप कंदो आहे, कोई तप, कोई व्रत, कोई तीर्थनि ते वेंदो आहे, कोई इंद्री नियंत्रण कंदो आहे, कोई सत्संग बि ॿुधंदो आहे, या त दुख दूर करण लाइ थो करे या कुझु पाइण लाइ थो करे। त जेसि ताईं लोभ आहे, मोह आहे, अहंकार आहे, तेसि ताईं मलिनता आहे न, ऐं उन जे करे दुखी बि आहे। त हाणे उन दुख खे दूर करण लाइ माण्हू छा पियो थो करे? उहो ई थो करे। त उते अॻिते चौपाई अचे थी, छूटाए मल की मलह के धोए। छा गंदगीअ सां गंदगी साफ़ थींदी आहे? छा लोभ नाश थी वेंदो लोभ करण सां? कर्म सां कर्म नाश न थींदो, छो त माण्हू फल जी इच्छा सां कर्म कंदो, त हुन सां पिछलो कयल कर्म जो फल नाश कोन थींदो। अगरि माण्हू इन करे सत्संग में वेंदो कि कार्य रास थियनि, दुखड़ा दूर थियनि ऐं पैसा बि न लॻनि ऐं कुझु मिले, अगरि तव्हां इन खे सुठो सत्संग चयव, पोइ त उहो वञी रहियो आहे ॿिए धर्म में। छो त ॿिया धर्म वारा त वॾा वॾा ऑफर ॾींदा उनखे कि असां वटि त न नवरात्रीअ जो झंझट अथई, न मूर्ति पूॼा जो चक्कर अथई, न कोई वहम, न छा, तूं शरण में अच, तोखे सभु दुखड़ा दूर। त माण्हू वेंदो न, प्यार ॾींदसि, वरी 4-5 ॼणा अंग्रेजी ॻाल्हाईंदसि, सिंधियाणी माई ख़ुशि थी वेंदी अंग्रेजी ॿुधी करे, मूंखे मैडम था चवनि। त धर्म इन लाइ कान्हे, त छाजे लाइ आहे? प्रेम भगति जल बिन रघुराई, अभियंतर मल कबहू न जाई। भक्ति, ऐं कहिड़ी भक्ति? प्रेम वारी भक्ति। जेसि ताईं माण्हू सचे हृदय सां प्रेम न कंदो, छल कपट छॾे करे भगवान जी कथा सां प्रीत न कंदो, तेसि ताईं मल न वेंदी, मैल न वेंदी। मैल केवल नाश थींदी भक्तिअ जे जल सां। आख़िरी हिकिड़ो ई उपाय आहे कि असां पाण खे निर्बल सम्झी करे भगवान जी शरण में अची वञूं, ऐं ॿियो कुझु न अचे सम्झ में त बसि रोऊं। रुअण बि हिकु साधना आहे। असांखे ॿियो कुझु न खपे संसार मां, सिर्फ़ु तूं खपे। इहा आहे भक्ति।